जेको मां समझो आहे एज अ म्यूज़िशियन ज़ारा आई डोंट सी थिंग्स एज ए लिटरली और एज एन अकेडमिक पर्सन। मां हमेशह ॾिसंदो आहियां त मां हिकिड़ो आम माण्हू बि आहियां ऐं भेटाई जा जेके बि किरदार आहिनि उहे घणे भाङे समाजी टाइटल्स में त आम आहिनि पर पंहिंजे वजूद में इलाही ख़ासि आहिनि। ज़ाहिरा समाज में सेलर्स जेके ॿेड़ियूं हलाइनि था या मोहाणा ॾिसूं था पिया या जेके बि किरदार आहिनि, उहो मारवी जो किरदारु हुजे, उहो ससवी जो किरदारु हुजे, उहो मोरड़े जो किरदारु हुजे, उहे बज़ाहिर लॻे थो त आम आहिनि पर ॾाढा ख़ासि किरदार आहिनि। मूंखे सभु मुसाफ़िर ट्रेवलर ई लॻंदा आहिनि ऐं किन जा बज़ाहिर पंध लॻे थो ॿाहिरि आहिनि। जॾहिं कंहिं शेर खे, कंहिं बेत खे, कंहिं वाई खे पढ़ूं था, ॻायूं था त के पंध, के सफ़र लॻनि था ॼण ॿाहिरि जा सफ़र आहिनि ऐं के सफ़र, के पंध अंदर जा सफ़र आहिनि। सो मूंखे इहो लॻंदो आहे एज़ अ म्यूज़िशियन, छो जो ॻायूं था जॾहिं त घणे भाङे अंदर जो सफ़र मूंखे लॻंदो आहे। लफ़्ज़ किथे किथे ॿाहिरि जा हूंदा आहिनि, किथे अंदर जा हूंदा आहिनि। उहो भले मारवी हुजे, उनजो रिज़िलियंस जो हिकिड़ो सफ़र आहे। उहा ससवी हुजे, हिकिड़ो अनसर्टेनिटी जो सफ़र आहे। भले उहो पंहिंजी ॻोल्हा हुजे, इश्क जी ॻोल्हा हुजे, उहो भले पुनू जे रूप में हुजे या पंहिंजे पाण जे रूप में हुजे। उहो सामूंडी जो सफ़र हुजे, छो जो इहे जेके पंध आहिनि मूंखे इहो महसूसु थींदो आहे त जे इहे पंध ईअं न थियनि, अॼु बि थियनि था पंध इन तरीक़े सां, त इलाही सारियूं एज म्यूज़िकली, इन टर्म्स ऑफ पोइट्री, इन टर्म्स ऑफ आर्ट, इन टर्म्स ऑफ कल्चर इफ आई सी, त अगरि इहे मुसाफ़िर, अगरि इहे सेलर्स, अगरि इहे वणजारा, अगरि इहे ट्रेवलर्स इहे पंध न करनि, जिन पंधनि में ज़ारा चैलेंजिस आहिनि ऐं दे कैन नॉट प्रिडिक्ट इवन, किथे समुंड सिधो समुंड आहे त किथे समुंड ॾाढो सिंबॉलिक आहे जंहिंजो को अंत न आहे सोचनि में। पर जॾहिं वञनि था उन पंध में, के मोटनि था, के वरनि था, के वरनि कोन था पिया। जॾहिं वरनि था त के पाण सां गॾु ज़रूरु कुझु गुड्स, कुझु कारोबार, कुझु शाइरियूं, कुझु सफ़र, कुझु कहाणियूं पाण सां गॾु खणी अचनि था पिया वापसि, ऐं जेके न बि अचनि था पिया से बि कहाणी थी वञनि था पिया। सो आई बिलीव के इन्हनि सभिनीनि सां कहाणियूं जुड़नि थियूं पियूं ऐं उहे कहाणियूं ई असांजे समाज खे क्राफ्ट करनि थियूं पियूं। एंड उन्हनि ते यकीन कजे या न कजे पर आहिनि ॾाढियूं ख़ूबसूरत, उहे इग्नोर कोन थियूं थी सघनि पियूं। सो एज़ अ कॉमन मैन आर एज़ अ म्यूज़िशियन आर व्हेन आई सिंग इट, मूंखे इहो पासो कंहिं बि वणजारे जो, कंहिं बि सफ़र कंदड़ जो, कंहिं बि पंध जो इहो इलाही ख़ूबसूरत लॻंदो आहे। ऐं गॾोगॾु मूंखे लफ़्ज़ भिटाई इलाही ख़ूबसूरत लॻंदो आहे, कंहिं बि वर्ड शाह खां या कंहिं बि लफ़्ज़ लतीफ़ खां, बिकॉज़ उहे ॾाढा कॉमन नाला आहिनि। अक्सर असांजा ख़ानदान असांखे ॾेई छॾींदा आहिनि, सैफ़, समेजो, शाह, लतीफ़, पर भिटाई उहो पंध में ख़ुदि ब ख़ुदि नालो क्रिएट थिए थो पियो ऐं उहो माण्हू भिटाई थी वञे थो पियो। सो सुर सामूंडी में, खावड़ी में या लाहौती जे ज़िक्रनि में मूंखे लफ़्ज़ भिटाई इलाही सुठो लॻे थो ऐं मूंखे लॻे थो त वेन कॉल हिम भिटाई, उहो इलाही यूनिक लॻे थो। शाह ऐं लतीफ़ इलाही आहिनि पर भिटाई मूं ज़िंदगी में हिकिड़ो ई ॿुधो आहे त कंहिंजे नाले सां भिटाई अथसि हुजे। सो थैंक यू वेरी मच मूंखे हिते दावत ॾियण लाइ, एंड आई फील एक्सट्रीमली ऑनर्ड टू बी हियर, एंड थैंक यू वेरी मच सर, थैंक यू।